अॻिते वधंदे तिमुथियुस जे पहिरें पत्र जे पहिरें अध्याय जे 20 वचन खे पढ़ंदासीं। त अचो पढ़ूं 1 तिमुथियुस पहिरियों अध्याय ऐं 20 वचन। हुननि ही मां हुमनियुस ऐं सिकंदर आहिनि, जिन्हनि खे मां शैतान खे सौंपे छॾियो आहे त उहे परमेश्वर जी निंदा करण न सिखनि। हुननि ही मां हुमानियुस ऐं सिकंदर आहे। पंहिंजे ॾींहं में पौलुस खे विश्वास त्यागण वारनि जी 2 मिसालियूं नज़र आयूं। हिननि जो ज़िक्र हुन शास्त्र में अञा हिकु जाइ ते कयो आहे ऐं हुन खे हुननि जे बारे में कुझु सुठो चवण जहिड़ो आहे ई कोन। 2 तिमुथियुस जे 4 अध्याय जे 14 वचन में पौलुस लिखे थो, सिकंदर टाठेरे मूंसां घणियूं ई बुराइयूं कयूं आहिनि, जिन्हनि खे मां शैतान जे हवाले करे छॾियो। इहे माण्हू असफल रहिया हुया। हुननि विश्वास त्यागे छॾियो हुयो ऐं पौलुस सेवकाई जो हेरो कार्य कयो जेको हिकिड़ो प्रेरित थी करे सघंदो आहे। उहो चवे थो त हुननि खे शैतान खे ॾेई छॾियो। इहो कलीसिया सां संबंधित अनुशासन या अॼु जो देश निकाल कार्य कोन्हे। पौलुस इहो हिकिड़े प्रेरित हुजण जे अधिकार सां करे थो। हुननि खे शैतान जे हवाले करे थो। हाणे अॻिते वधंदे असां 2 अध्याय ते रोशनी विझूं था। सामाजिक प्रार्थना उहा प्रार्थना आहे जेका समाज लाइ ऐं सामाजिक अधिकारियुनि लाइ कई वेंदी आहे। त अचो पढ़ूं 1 तिमुथियुस जो पहिरियों ख़त 2 अध्याय 1 ऐं 2 वचन। त अचो पढ़ूं पहिरियों ऐं 2 वचन। हाणे मां सभिनीनि खां पहिरियों इहो आग्रह कयां थो त बिनती ऐं प्रार्थना ऐं निवेदन ऐं धन्यवाद सभिनी माण्हुनि लाइ कया वञनि, राजाउनि ऐं सभी ऊचे पद वारनि जे निमित्त, इन करे त असां विश्राम ऐं चैन सां गॾु सॼी भक्ति ऐं गंभीरता सां जीवन बितायूं। पौलुस चवे थो त मसीही माण्हुनि खे सामाजिक अधिकारियुनि लाइ प्रार्थना करणु खपे ऐं मूंखे लॻे थो त हुन जे चवण जो मतिलबु इहो आहे त हुननि लाइ कलीसिया में प्रार्थना कई वञणु खपे। घणा ई साल पहिरियों हिकिड़े प्रचारक खे पुछियो वियो त छा उहो देश जे शासकनि लाइ प्रार्थना कंदो हुयो? प्रचारक ॿुधायो, न, मां शासकनि खे ॾिसी देश लाइ प्रार्थना कंदो आहियां। पौलुस इहो ई चई रहियो आहे, असांखे असांजे देश लाइ प्रार्थना करणी आहे ऐं देश जे अधिकारियुनि लाइ प्रार्थना करणी आहे। असांखे इहो कोन ॾिसणो आहे त उहे कहिड़ी पार्टीअ या कहिड़े दल जा आहिनि। अगरि उहे देश जा अधिकारी आहिनि त हुननि खे असांजूं प्रार्थनाउनि जी घुर्ज आहे ऐं असांखे हुननि लाइ प्रार्थना करणी आहे। राजाउनि लाइ पौलुस चवे थो त असांखे राज कंदड़ राजाउनि लाइ प्रार्थना करणी आहे। तव्हां पुछंदव, प्रार्थना करणु त सम्झो, पर अगरि शासन ई भ्रष्ट आहे त हुननि लाइ छा प्रार्थना करणु खपे? पौलुस चवे थो, अगरि शासन भ्रष्ट बि हुजे त असांखे हुन लाइ प्रार्थना करणी आहे। जेको बि शासन में अधिकारी हुजे, असांखे सभिनीनि लाइ प्रार्थना करणी आहे। असांखे इहो यादि रखणु खपे त जॾहिं पौलुस ख़त लिखे पियो तॾहिं रोमी राज नीरो नाले जे शासक हेठों हुयो, जेको असल में हिकिड़ो हथियारो हुयो। पर तॾहिं बि पौलुस लिखियो त असांखे राजाउनि लाइ प्रार्थना करणी आहे, पोइ चाहे उहे कोई बि हुजनि। त असां विश्राम ऐं चैन सां गॾु सॼी भक्ति ऐं गंभीरता सां जीवन बितायूं। कोई शासन न हुजण सां बहितर त कोई शासन हुजणु आहे। कुझु माण्हू हिन ॻाल्हि ते सवाल उठाईंदा, पर अगरि हिकिड़ो शासन अगरि शासकीय जो कमु करे थो त अगरि उहो बुरो ऐं भ्रष्ट बि आहे त शासनहीनता खां त इहो सुठो ई आहे। घणाई माण्हू हिन ॻाल्हि ते बहस कंदा आहिनि त राजनीति कपट ऐं बेईमानी सां भरियल आहे ऐं इंसान राजनैतिक ताक़त जो ग़लति इस्तेमालु कयो आहे। मां हिननि ॻाल्हियुनि सां बिल्कुलु सहमत आहियां, पर तॾहिं बि कुझु नियम
ऐं व्यवस्था भी नज़र ईंदी आहे। नागरिक कानून परमेश्वर जे तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो आहे ऐं असांखे हुन लाइ शुक्र करणो आहे ऐं हुन लाइ प्रार्थना करणी आहे। असांखे सुख ऐं शांतीअ जो जीवन जगणो आहे, पर असां पंहिंजे शासकनि लाइ कानूनी व्यवस्था लाइ प्रार्थना करण में चुकूं था। हाणे असां पहिरें तिमुथियुस जो 2 अध्याय 3 ऐं 4 वचन पढ़ंदासीं। इहो असांजे उद्धारकर्ता परमेश्वर खे सुठो लॻंदो आहे ऐं भाईंदो बि आहे, जेको इहो चाहींदो आहे त सभिनी माण्हुनि जो उद्धार थिए ऐं उहे सच खे भली भांति सुञाणे वठनि। कानूनी व्यवस्था लाइ प्रार्थना करण जी बि वजह इहा आहे त भटकियल माण्हुनि ताईं ख़ुशख़बरी पहुची सघे। भविष्य में मुंहिंजे ख़्याल में असां असुलियत में मसीही विश्वासियुनि ते अत्याचार थींदो ॾिसंदासीं। मां कलीसिया जे सदस्युनि खे अत्याचार जी ॻाल्हि नथो कयां, छो त उहा ढिले वीचारनि वारी कलीसिया वारा त हेरा आहिनि त उहे कहिड़ी बि ॻाल्हि ते समझौतो करे वठंदा। मां इहो चई रहियो आहियां त मसीह में खरे विश्वासियुनि खे अत्याचार जो सामनो करणो पवंदो। पौलुस त हुन वक़्त ते ई अत्याचार अनुभव करण लॻो हुयो ऐं उहो चाहे पियो त हुननि शासकनि या अधिकारियुनि लाइ प्रार्थना कई वञे जेके हिन अत्याचार लाइ ज़िम्मेदार आहिनि। हिननि लाइ असांजो प्रार्थना करणु परमेश्वर खे सुठो लॻंदो आहे ऐं भाईंदो बि आहे। छो त परमेश्वर जी इहा इच्छा आहे त सभिनी माण्हुनि जो उद्धार थिए। असां लाइ इहो फ़ैसिलो करणु अहम कोन्हे त फलां माण्हू पद लाइ चुनियो वञे। असांखे इहो कमु करण लाइ कोन सॾियो वियो आहे। असांजो कमु इहो आहे त जेके कोई बि अधिकारी आहिनि, असांखे हुननि लाइ प्रार्थना करणी आहे ताकी ख़ुशख़बरी ॿाहिरि फैलिजी सघे। मुंहिंजी इच्छा त इहा आहे त अधिकारियुनि जे पदनि ते हेरा माण्हू हुजनि जेके परमेश्वर जे वचन खे हुननि भटकियल माण्हुनि ताईं पहुचाइणु मुमकिन कनि। असांखे हिन ई ॻाल्हि में दिलचस्पी रखणी आहे ऐं हिन ई लाइ प्रार्थना करणी आहे। अॻिते वधंदे असां 2 अध्याय जो 5 वचन पढ़ंदासीं। छो त परमेश्वर हिकु ई आहे ऐं परमेश्वर ऐं इंसान जे विच में बि हिकु ई बिचवई आहे, अर्थात मसीह ईशू जेको इंसान आहे। छो त परमेश्वर हिकु ई आहे। रोम जे देश वारा घणनि ई देवताउनि खे पूजंदा हुया ऐं अॼु बि माण्हू अलॻि अलॻि तरीक़े सां घणनि ई देवताउनि खे पूजंदा आहिनि। माण्हू पाण खे घणनि ई शयुनि जे हवाले करे रहिया आहिनि, कोई आराम जे ऐं कोई मनोरंजन जे ऐं ॿिया कोई ॿियनि शयुनि जे हवाले। मिसाल जे तौर ते मनोरंजन जी दुनिया ही ॼण त माण्हुनि जो धर्म बणिजी वियो आहे। छड़ो हिकिड़ो सिनेमा जो या टीवीअ जो सितारो बणजण जे लाइ मायूं पंहिंजूं सुठियूं आदतियूं मिंट में गवाइण लाइ तयारु आहिनि। माण्हू बि पंहिंजो आदर गवाइण लाइ तयारु बीठा आहिनि। अॼु माण्हुनि वटि अलॻि अलॻि देवता आहिनि, पर असुलियत में परमेश्वर हिकु ई आहे ऐं उहो निर्माणकर्ता आहे ऐं परमेश्वर ऐं इंसान जे विच में बि हिकु ई बिचवई आहे, अर्थात मसीह ईशू जेको इंसान आहे। झूने नियम जे वक़्त ते इसराइली माण्हू मंदिर में वेंदा हुया जिते याजक हूंदा हुया। इज़राइली माण्हू खे परमेश्वर वटि हुननि जे द्वारा ई वञणो पवंदो हुयो। पौलुस चवे थो त हाणे हिकिड़ो ई बिचवई आहे या मध्यस्थ आहे जंहिंजे द्वारा असांखे वञणो आहे। असांखे अॼु परमेश्वर वटि कहिड़े इंसान या परमेश्वर जे कहिड़े सेवक द्वारा वञण जी ज़रूरत कोन्हे। परमेश्वर ऐं इंसान जे विच अॼु हिकिड़ो ई मध्यस्थ आहे। असांखे हिकिड़े मध्यस्थ जी ज़रूरत आहे, हिकिड़े याजक जी ज़रूरत आहे ऐं उहो असांखे आहे बि। उहो महायाजक आहे प्रभु ईशू। पंहिंजे ॾींहंनि में बि अयूब जी इहा ई पुकार हुई। असां ॿिन्हिनि जे विच कोई बिछवाई कोन आहे जेको असां ॿिन्हिनि ते
पंहिंजो हथु रखे। इहो असां झूने नियम में अयूब जी किताब जे न्याय अध्याय जे 33 वचन में पढ़ूं था। अयूब चवणु चाहे पियो त काश अहिड़ो कोई हुजे जेको परमेश्वर जो हथु झले ऐं हुन जो हथु झले ऐं ॿिन्हिनि खे अहिड़े नमूने गॾु वठी अचे ताकी ॿई हिक ॿिए सां ॻाल्हाए सघनि ऐं हिक ॿिए खे सम्झी सघनि। मुंहिंजा मित्र, अॼु असां वटि उहो मध्यस्था आहे। प्रभु यीशु मसीह अची वियो आहे। हुन जो हिकु हथु प्रभुत्व में आहे छो त उहो परमेश्वर आहे। उहो पूरे तरीक़े सां उद्धार ॾेई सघंदो आहे छो त उहो परमेश्वर आहे ऐं हुन असांजे उद्धार लाइ क़ीमत चुकाई आहे। उहो मध्यस्था आहे छो त उहो इंसान बि बणिजी आयो। उहो मुंहिंजो हथु झले सघे थो। उहो मूंखे सम्झी सघंदो आहे। उहो तव्हांखे सम्झी सघंदो आहे। तव्हां हुन वटि वञी सघो था ऐं उहो तव्हां सां तंग कोन थींदो। उहो तव्हां ते गुस्सो कोन कंदो ऐं न ई तव्हांखे कहिड़े नमूने अचानक हमिलो कंदो। तव्हां चवंदव, मां हाराइजी वियो आहियां। मां अहिड़ा कम कया आहिनि ऐं परमेश्वर जे महिमा जे साम्हूं खुटियो आहियां। मुंहिंजा दोस्त, परमेश्वर खे हिननि ॻाल्हियुनि जी ख़बर आहे, पर त बि उहो तव्हां ते प्रेम कंदो आहे ऐं पंहिंजियूं ॿाहुनि में तव्हांखे खणणु चाहे थो। यशाया जे किताब जे 63 अध्याय जे 9 वचन में नबी यशाया प्रभुअ जे बारे में ॿुधाई त हुननि जे सॼे संकटनि में हुन बि कष्ट खयां। कुझु विद्वाननि चयो त हिन सिट खे अहिड़े नमूने पढ़णु खपे, हुननि जे सॼे संकटनि में हुन बि कष्ट कोन खयां। हिन सिट खे तव्हां कहिड़े नमूने बि पढ़ो, इहा ॻाल्हि त बिल्कुलु अद्भुत आहे। मुंहिंजे ख़्याल सां परमेश्वर असांखे ॿई पासा ॾेखारण थो चाहे त अगरि अहिड़े नमूने बि पढ़ियो वञे त इहो ख़ूब ई आहे। हुननि जे सॼे संकटनि में हुन बि कष्ट कोन खयां। परमेश्वर इज़राइल जे संताननि सां गॾु रेगिस्तान पार कयो। जॾहिं जॾहिं उहे हारिया या हुननि परमेश्वर जी आज्ञा जो पालन कोन कयो त परमेश्वर हुननि खे इहो कोन चयो, अलविदा, मुंहिंजो तव्हां सां कमु पूरो थी वियो आहे, तव्हां हारजी पियो। न, उहो हुननि सां 40 साल हलंदो रहियो, पर उहो अॻिते बि हलंदो थियो। परमेश्वर मूसा खे इहे आज्ञाऊं बि ॾिनियूं त जॾहिं उहे हुन भूमीअ ते पहुचनि जेकी परमेश्वर हुननि खे ॾिनी हुई त हुते हुननि खे कहिड़े नमूने जीवन जॻणो आहे। पर परमेश्वर हुननि जे तरफ़ धीर बि धरियो। जॾहिं उहे इज़राइली रेगिस्तान में हूंदे संकट जो सामनो करे रहिया हुया, हुन वक़्त ते परमेश्वर हुननि जो संकट खां वॾो हुयो। उहो हुननि में टुटी कोन पियो, हाराइजी कोन पियो, पर पंहिंजी इज़राइली संतान सां हुते डटियल रहियो। परमेश्वर मूंसां बि अहिड़े ई नमूने पेश आयो आहे। परमेश्वर वटि वञण लाइ असां लाइ हिकिड़ो मध्यस्था आहे। इहा ॻाल्हि बि केतिरी अद्भुत आहे ऐं असांखे परमेश्वर वटि हुन मध्यस्था द्वारा ई वञणु खपे। तव्हां मूंखे अची पंहिंजा कष्ट त ॿुधाईंदव, पर हुन सां हेतिरो फ़ाइदो कोन थींदो। मां शायदि तव्हांजे तरफ़ हमदर्दी कोन ॾेखारे सघंदुसि। मां शायदि तव्हांजी परिस्थितीअ खे सम्झी बि कोन सघंदुसि, पर उहो सम्झी सघंदो आहे। उहो इंसान आहे, हिकिड़ो मध्यस्था आहे। हुन पंहिंजो हथु मुंहिंजे हथ में ॾिनो आहे। असां हुन खे हथु कोन ॾींदा आहियूं, उहो असांखे पंहिंजो हथु ॾींदो आहे। इहा ई सभिनी खां ख़ूबसूरत ऐं अद्भुत ॻाल्हि आहे। हुन हेठि अची पंहिंजो हथु मुंहिंजे हथ में ॾिनई। हेतिरो ई न त उहो ॿिए हथ सां परमेश्वर खे बि झले रहियो आहे, छो त उहो पाण परमेश्वर आहे। मसीह असांखे ऐं परमेश्वर खे गॾु आंदो आहे। सॼी दुनिया खे हिन ई हिकु मध्यस्था खे ॼाणण जी घुर्ज आहे, छो त उद्धार पाइण जो इहो ई हिकु रस्तो आहे।
प्रेरितन जे किताब जे 4 अध्याय जे 12 वचन में पतरस हुननि धार्मिक अॻुवान खे चयईं, कंहिं भी जे द्वारा उद्धार कोन्हे, छो त स्वर्ग जे हेठों इंसान में ॿियो कोई नालो कोन ॾिनो वियो आहे जंहिं जे द्वारा असां उद्धार पाए सघूं। मसीह ही उहो हिकु रस्तो आहे, पर वॾी ॻाल्हि त इहा आहे, अगरि असां छरो हुन जे तरफ़ मुड़ूं, उहो असांखे सिधो परमेश्वर ताईं पहुचाईंदो। मां हुननि जो शुक्र कयां थो जिन्हनि मूंखे इहो ॿुधायो त परमेश्वर वटि वञण जो हिकिड़ो ई रस्तो आहे, हिकिड़ो ई मध्यस्था आहे। उहो ई हिकु आहे जेको परमेश्वर खे ऐं असांखे वरी सां गॾिजाए सघंदो आहे। उहो असांखे परमेश्वर वटि आणे सघंदो आहे, छो त उहो पाण परमेश्वर आहे ऐं उहो इंसान भी आहे, जीअं हिन 5 वचन में असां पढ़ियो, अर्थात मसीह ईशू जेको इंसान आहे। 6 वचन ते वधंदासीं। हाणे असां पहिरें तिमुथियुस जो 2 अध्याय ऐं 6 वचन पढ़ंदासीं। जंहिं पंहिंजे पाण खे सभिनीनि जे छुटकारे जे दाम में ॾेई छॾियो ऐं हुन जी गवाही ठीक वक़्त ते ॾिनी वई। दाम लाइ यूनानी अखर आहे अंतिलुत्रोन ऐं हिन जी माना आहे छुटकारे जी क़ीमत। मसीह असांजे छुटकारे लाइ हिकिड़ी क़ीमत चुकाई। तव्हां ऐं मां भटकियल पापी हुयासीं, असांखे छुटकारो पाइण जी ज़रूरत हुई ऐं मसीह हुयो जेको हुन छुटकारे जो दाम थियो। हाणे असां अॻिते वधंदे 7 वचन पढ़ंदासीं। मां सच चवां थो, कूड़ नथो ॻाल्हायां, त मां हिन ई उद्देश्य सां प्रचारक ऐं प्रेरित ऐं अन्य जातियुनि जे लाइ विश्वास ऐं सच जो उपदेशक बीहारियो वियुसि। मां बीहारियो वियुसि, या मां नियुक्त कयो वियुसि, या चुनियो वियुसि। पौलुस चवे थो त उहो प्रचारक ऐं प्रेरित बीहारियो वियो। प्रचारक इहो अखर यूनानी अखर केरुक्स मां आयो आहे, जंहिंजो माना आगमन सूचक या तुरही आहे। इहे लफ़्ज़ हुन लाइ वापरिया विया आहिनि जेके ख़ुशख़बरी जो प्रचार कंदा आहिनि। पौलुस खे बि ख़ुशख़बरी जो प्रचार करण लाइ चुनियो वियो हुयो। मां सच चवां थो, कूड़ नथो ॻाल्हायां। तव्हांखे इहो अजब लॻंदो हूंदो त पौलुस इहे लफ़्ज़ हिकिड़े जवान प्रचारक खे चई रहियो आहे जेको हुन जो क़रीबी दोस्त बि आहे। मुंहिंजे हिसाब सां उहो छरो तिमुथियुस जी हिमत खे वधाइण लाइ चवे थो। तिमुथियुस खे त इहा ॼाण हुई त पौलुस सच पियो ॻाल्हाए। अन्य जातियुनि जे लाइ विश्वास ऐं सच जो उपदेशक। इहा अञा हिकु ॻाल्हि आहे जेका हुन कलीसियाउनि खे कोन लिखी। पौलुस हमेशह इहा ॻाल्हि कई आहे त उहो अन्य जातियुनि खे मोकिलियल प्रेरित आहे ऐं हिते उहो चई रहियो आहे त हुननि लाइ उहो प्रेरित ई कोन्हे, पर हुननि खे सिख्या ॾियण वारो बि आहे। हाणे असां पहिरें तिमुथियुस जो 2 अध्याय ऐं 8 वचन पढ़ंदासीं। इन्हीअ करे मां चाहियां थो त हर जाइ ते माण्हू बिना क्रोध ऐं विवाद जे पवित्र हथनि खे खणी करे प्रार्थना कनि। मां चाहियां थो, हिते पौलुस पंहिंजी इच्छा प्रकट करे रहियो आहे त हर जायुनि ते माण्हू प्रार्थना कनि, यानी जिते बि विश्वासी गॾु थियनि। पौलुस हिते सामाजिक प्रार्थना जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में सभी विश्वासी जॾहिं प्रार्थना लाइ गॾु थियनि था तॾहिं सभु प्रार्थना कनि पवित्र हथनि खे खणी करे। पहिरियों जी कलीसिया में हीअं करणु हिकिड़ो रिवाज़ जहिड़ो हुयो। माण्हू जो हथु मथे करणु इहो दर्शाए थो त उहे परमेश्वर जे तरफ़ पूरे नमूने समर्पित आहिनि। अॼु जी सभाउनि में कुझु माण्हू हथ मथे करण वारनि जी निंदा कंदा आहिनि। अगरि तव्हांखे आराधना कंदे हथ मथे करण जी इच्छा आहे त बेशक कयो, हुन में कोई ग़लति ॻाल्हि कोन्हे। हिकिड़े माण्हू ॿुधायो त हुनखे पाण पंहिंजा हथ मथे करण में हिचकिचाहट थींदी हुई, छो त हुनखे इहा पक कोन हूंदी हुई त हुन जा हथ साफ़ आहिनि कि न, शारीरिक तौर सां बि ऐं आत्मिक तौर सां बि। ध्यानु ॾियो, पौलुस हिते पवित्र हथनि जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे।
हिन जो मतिलबु इहो आहे त इहे हथ परमेश्वर जी सेवा में पूरे तरीक़े सां समर्पित थियल हुजणु खपनि। दोस्त, अगरि तव्हांजा हथ मसीह जी सेवा लाइ समर्पित कोन्हनि त कृपा करे उहे हथ तव्हां मथे न खणो। बिना क्रोध जे सभी पाप क़बूल करे जॾहिं तव्हां प्रार्थना करण लाइ वियो था त तव्हांखे दिल में क्रोध खणी कोन अचिणो आहे, आत्मा में कड़वाहट खणी कोन अचिणो आहे, पर पंहिंजा सभी पाप क़बूल करे अचिणो आहे। बिना विवाद। इब्रानियो जे ख़त जे 11 अध्याय जे 6 वचन में असां पढ़ूं था, ऐं विश्वास बिना हुनखे ख़ुशि करणु अनहनो आहे, छो त परमेश्वर वटि अचण वारे खे विश्वास करणु खपे त उहो आहे ऐं पंहिंजे ॻोल्हण वारनि खे प्रतिफल ॾींदो आहे। जॾहिं असां परमेश्वर जे साम्हूं प्रार्थना में अचूं था त असांखे विश्वास में अचिणो आहे। अॼुकल्ह प्रार्थना जी सभाउनि में वधीक माण्हू इन करे कोन ईंदा आहिनि छो त उहे विश्वास में खुटनि था। हुननि खे इहो विश्वास कोन्हे त परमेश्वर प्रार्थनाउनि खे बि ॿुधी हुननि जो जवाबु ॾींदो। मां अश्रद्धालु कोन थो थियणु चाहियां, पर मूंखे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त प्रभु असांजी प्रार्थना सभा जे वक़्त ते उबासी न ॾियणु लॻे, छो त कॾहिं कॾहिं उहे केतिरियूं उबाऊ हूंदियूं आहिनि। प्रार्थना सभाउनि में उहे माण्हू अचणु खपनि जिन्हनि पंहिंजा पाप क़बूल कया आहिनि, जिन्हनि जे दिल में कड़वाहट कोन्हे ऐं जेके हिन विश्वास सां ईंदा आहिनि त परमेश्वर हुननि जी प्रार्थनाउनि खे ॿुधी हुननि जो जवाबु ॾींदो। हेड़े माण्हुनि सां ऐं हेड़े माण्हुनि जी प्रार्थनाउनि सां ई प्रार्थना सभा ओड़ी थींदी जहिड़ी हुनखे हुजणु खपे। असांजो वक़्तु पूरो थी वियो आहे। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मिलंदासीं। तेसि ताईं अलविदा।